वनडे क्रिकेट जी नंबर 1 टीम पाकिस्तान जो एशिया कप जे सुपर 4 मरहले जी अहम मैच में श्रीलंका हथां शिकस्त सां गॾु ई सफ़र तमामु थी वियो, जंहिंखां पोइ पाकिस्तानी मैदान में शदीद मायूसी छाइंजी वई आहे। जॾहिं त मेगा इवेंट मां ॿाहिरि थियण खां पोइ पाकिस्तान क्रिकेट जे रांदीगरनि विच में तकरारनि जूं ख़बरूं बि गर्दिश करे रहियूं आहिनि। हिकु निजी टीवी चैनल जे सहाफ़ी दावा कंदे चयो आहे त एशिया कप में पहिरियां भारत हथां इबरतनाक शिकस्त ऐं पोइ अहम मैच में श्रीलंका हथां मात ते बाबर आज़म सभिनी रांदीगरनि ते ॾमरियल हो। सहाफ़ी मूजिबि बाबर आज़म रांदीगरनि खे चयो त हू रांदि खेॾण दौरान सफ़ा गैर ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो करे रहिया हुआ। बाबर आज़म अञा पंहिंजी ॻाल्हि पूरी मस कई त शाहीन अफ़रीदी खेसि विच में रोकींदे पुछाणो कयो त इन्हनि जो नालो बि वठो जेके सुठो खेॾी रहिया हुआ ऐं सुठी बॉलिंग कई। बाबर आज़म शाहीन अफ़रीदी जी ॻाल्हि ॿुधी अणॿुधी करे छॾी ऐं पंहिंजी ॻाल्हि जारी रखंदे सभिनी जी छॾ पटियाई, पर पोइ रिज़वान बि बहस करणु लॻो ऐं अहिड़ी रीति रांदीगरनि में डिघो वक़्तु बहस थींदो रहियो। सहाफ़ी जी अहिड़ी दावा मां ईअं लॻे थो त क़ौमी क्रिकेटरनि में ॼण जंग शुरू थी चुकी आहे, पर हक़ीक़त इहा आहे त ड्रेसिंग रूम में कंहिं बि मैच खां पोइ इन ते वीचार करणु हिकु आम ॻाल्हि आहे। उन वक़्तु बि ड्रेसिंग रूम में क़ौमी टीम जा रांदीगर शिकस्त ऐं मैच में कयल ग़लतियुनि बाबति ॻाल्हाए रहिया हुआ ऐं बाबर आज़म सभिनी सां इन लाइ ॻाल्हायो जीअं हुननि जो हौसलो वधी सघे। इन मौक़े ते शाहीन अफ़रीदी जेको कुझु बि बाबर आज़म खे चयो हो उहा असुल में सलाह हुई जेका पाकिस्तानी टीम जे फ़ाइदे लाइ हुई ऐं ॿिन्ही विच में के बि ॻाल्हियूं तेज़ लहजे में न थियूं हुयूं। बाबर आज़म समेत समूरी टीम जूं नज़रूं हिन वक़्तु भारत में शेड्यूल वनडे वर्ल्ड कप ते खुतल आहिनि ऐं समूरी टीम वर्ल्ड कप में परफॉर्म करण लाइ तयारी करे रही आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk